Sindhu Darshan is sponsored by Supreme Universal Beyond Spaces, Vivekananda Education Society, Sadhguru Travels Dubai, Think Travel, Think Us. एक नई सदी, कंप्यूटराइज्ड जमानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। ॾिसो पिया ॾींहंनि जे रोशनीअ सां झिलमिलाए पियो देश जो आंगन ऐं पटाकनि जे ठहाकनि सां विदेश जो आसमान पियो थिए रोशन। हर दिल में हिन दुनिया में हिन ॾियारीअ ते अची वियो ख़ुशियुनि जो मौसम। सभ खां पहिरीं बंबोर में मचाए थी शोर चित चोर सिंगापुर जी ॾियारी। ॾिसो पिया सिंगापुर सिंधी एसोसिएशन ऐं सीनियर सिटीज़न ग्रुप जी आयोजित कयल सिंधी वुड रेड कारपेट ॾियारी, जिते रैंप वॉक कंदे सिंधियुनि भरियो मस्तीअ जो रंग फिज़ा में ऐं गीत संगीत जो कार्यक्रम त सचपच जानलेवा सबका प्यारा और सिंध वारा सबका प्यारा ओ जियो सिंधी ओ जियो सिंधी जियो सिंधी जियो सिंधी। देखो ना हाय रे सोचो ना हाय रे रखियो निशाने पे जान, कदमन में तुझे निकरे मुंजो दम आ बस इहो अरमान। चंड जरोशन चेहरो वारन जो रंग सुनहरो, तालाब जनीरी अखड़ियों को राजा दिन में गहरो तारीख करया था उन जी जह तो आ बणायो। हिन रंगारंग कार्यक्रम में सुहिणो सहयोग ऐं योगदान मिलियो शनाया ऐं वासुदेव ख्यालानी ऐं अर्जन प्रेमलानी जी जो। दोस्तों हाणे इहो शानदार नज़ारो पेश नज़र आ सिंधियुनि जे शाही गढ़ दुबई मां, जिते ट्यूलिप इन होटल में ॾियारी ऐं अन्नकूट जी रस्म जो शानदार आयोजन कयो वियो। ॾिसो पिया कि किथे सजल 36 प्रकार जा पकवान हुआ त किथे गीत संगीत नचण टिपण हिन प्रोग्राम जी जान हुआ। वाशी ऐं प्रिय तुलसियानी, राम बख्शानी जहिड़नि नाम वारनि सिंधियुनि जे विच में मुख्य मेहमान हुआ दिलीप जोशी। जी हाँ, विश्व प्रसिद्ध सब टीवी शो तारक मेहता का उल्टा चश्मा जो जेठालाल। हिन प्रोग्राम में शामिल ॿियनि मेहमाननि में हुआ किशन ऐं रजनी रेलवानी, नारायण सावलानी, घनश्याम पगराणी ऐं लाल धनवानी जी। हाणे त ॾिसू हसीन रंगीन ताज़ा तरीन बहरीन जी ॾियारी, जिते भगवान आसर कोटा जी ॾियारी मनाई उतां जे शेखनि सां गॾु, जंहिंमें मुख्य हुआ ईसा बिन सुलेमान उल खलीफा ऐं इंडियन एम्बेसडर आलोक कुमार शर्मा जी। दोस्तों बहरीन का पोए थोड़ो मटियूं था ध्यान, शानदार ॾियारी मनाए पियो असांजी गीता खानवानी जो ओमान।
जिते इंडियन सोशल क्लब ऐं लेडीज़ फोरम ऑर्गेनाइजेशन जहिड़ी संस्थाउनि आयोजित कयो इहो शानदार प्रोग्राम, जंहिंमें मुख्य मेहमान हुआ प्रीति मनप्रीत, प्रीति पवानी, किरण परसवानी ऐं उन्हनि जा ॿिया बि घणेई साथी। हाणे ॾिसूं था ॾियारी जी धूम नैरोबी जे मिरर बैंकेट हॉल में, जिते सिंधु दर्शन जे सहयोगी सतगुरु ट्रेवल जा हरीश सामतानी, मोनिका गोकुलदास ऐं कंचन जेठानी जिन जी अॻवानी में मनाई वई ॾियारी। हिन कार्यक्रम में घणेई क्विज एंड कंपटीशन रखियूं वयूं। रूपाली मीरचंदानी रंगोली में, दीक्षा शाहनी आर्टिस्ट एंड डिस्प्ले में, अविन चिंटू वासवानी ऐं सुरेश जेठानी रैम्प शो में खटिया इनाम। कशिश ऐं गुलशन हरवानी, लीना नीता ऐं ईश्वर एलदासानी, संजय ऐं ममता आडवानी, मनीष ऐं भाविका ईदनानी जो सुठो साथ। अहिड़ी तरह भारत जे मुंबई में मुरली अदनानी, उदयपुर में अर्चना चावला ऐं पुणे में राजेश सहजवाला भी पंहिंजे साथियुनि सां मल्हाई रंग बिरंग ॾियारी। मुंबई में मुरली अदनानी जी के साथ ॾियण वारनि में हुआ मशहूर सिंधी गायक राज जुरियानी, जतिन उदासी ऐं नील तलरेजा जी। हिन मौके ते आयल मेहमाननि में मुख्य हुआ चंदर मंगनानी, गुरमुख ऐं जीतू जगवानी ऐं मशहूर बिल्डर एंड डेवलपर विजय लखानी जी। उदयपुर मां अर्चना चावला जी के साथ ॾियण वारा हुआ राधेश्याम बिल्लोची, राजेश ऐं प्रताप चुग, किशोर जम्बानी, हरीश ऐं सुरेश चावला, सुनील ऐं राजेश खत्री ऐं अशोक पहूजा जी। सभिनी सिंधियुनि जे दिल में मचे पई हलचल हिन ख़बर जी हलचल सां। साईं थियो छा आहे? न थियो न आहे, थियण वारो आहे। सेकेंड इंटरनेशनल कन्वेंशन ऑफ विश्व सिंधी सेवा संगम एट सिलवासा ऑन 22nd, 23rd, 24th December. For inquiry, contact National PRO VSS Shri Paresh Nagpal on 98253335.